नाज़रीन इन बगी ते नट बुल्ट वेठल आहिनि। अचो त संदन खां पुछूं त काॾे वञी रहिया आहिनि। तव्हां भई काॾे था वञो? असां भई गाड़ी था वठण वञूं। कहिड़ी गाॾी? पाकिस्तान सभ खां पहिरीं गाड़ी। पाकिस्तान में सभ खां पहिरीं गाॾी आहे। वाह वाह नाज़रीन, हीउ ॾिसो ॼण महल ठहियलु आहे ज़बरदस्त। मां त अॼु पहिरियों दफ़ो एतिरी ख़ूबसूरत बगी ॾिठी आहे। वाह वाह नाज़रीन, हे ॾिसो हे पाकिस्तानी पहिरीं गाॾी ॾिसण था वञनि ऐं वेठा छा में आहिनि। उहा गाॾी घणी आहे? घणे जी क़ीमत आहे हुनजी? 1.5 करोड़। 1.5 करोड़? 1.5 करोड़। 1.5 करोड़ जी गाॾी आहे। वाह वाह माशाल्लाह नाज़रीन, हे ॾिसो नट बोल्ट 1.5 करोड़ जी गाॾी वठण था वञनि ऐं ज़बरदस्त सवारी आहे हिननि जी माशाल्लाह। लॻे थो 1.5 करोड़ जी गाॾी इहा ई आहे। दोस्तों असां तव्हांखे जे गाड़ी जे बारे में ॿुधायासीं, उहा गाॾी हे आहे। इलाही मां पुराणी हालत में ऐं पाकिस्तानी सभ खां पुराणी गाॾी आहे। मां जॾहिं हीअ गाॾी कहिड़े दौर में आई? 1947 में आज़ादी वारे महिल, जॾहिं मतलब पाकिस्तान जब आज़ाद थियो 1947 में। जी हाँ, सभ खां पहिरीं गाॾी इहा आहे। हे गाॾी मज़दा जी आहे, जेका ओड़ी महिल ॾाढी एक्सपेंसिव हुई ऐं इलाही महांगी। हाणे बि हलंदी आहे गाॾी, पुराणी गाॾी जी हालत। हिन में हिन जी क्वालिटी छा छा आहिनि? हे गाॾी सनरूफ आहे। सनरूफ गाॾी आहे? जी हा, ओड़ी महिल बि तव्हां सनरूफ तव्हां अंदरां में ॾिसी सघो था। इहा कीअं आहे गाॾी, सॼी गाॾी ख़तम थी चुकी आहे। अच्छा, हाणे इन जहिड़ी गाॾी कहिड़ी आई आहे? हे गाॾी बेस थियल आहे हिकिड़े मगरमच्छ ते, पर हाणे जेका जहिड़ी गाॾी आई आहे उहा आहे किया स्पोर्टेज। किया स्पोर्टेज? जी हा, उहा हिन जी कॉपी आहे? जी हा। तव्हां मां असां कोन था ॻाल्हायूं, सभु पुराणी नंबर प्लेट बि न लॻियल आहे ऐं सॼी गाॾी मूंखे लॻंदो जेन्युइन ठहियल आहे। शीशो बि ओरिजिनल आहे। शीशो न जेन्युइन आहे? जी हा। अरे हा बिल्कुलु शीशो जेन्युइन आहे। मूंखे लॻंदो शायदि ये पुराणे ज़माने जी प्राणो हूंदी। पाकिस्तान जी पहिरीं गाॾी आहे ऐं कंपनी तव्हांखे ख़बर आहे कहिड़ी आहे? मज़दा। मतिलबु पाकिस्तान में पहिरीं गाॾी आई आहे? हा, इहा आई पहिरियों? जी हा, आज़ादी वारे महिल। आज़ादी वारी महिल? पर हिन जी हालत कीअं हलंदी आहे? न हा, हले थी, अञा हले थी? जी हा। हेॾियूं गाॾियूं सिर्फ़ु हाणे इलाही गाॾियूं ढांचे में इलाही आहिनि, पर इलाही एक्सपेंसिव आहिनि। सिर्फ़ु 3 गाॾियूं अहिड़ियूं हलनि थियूं। 3 गाॾियूं थी हलनि। नाज़रीन ये गाॾी तव्हां ॾिसो, हे चए थो नट बोल्ट वारा चवनि था त हीअ गाॾी पाकिस्तान में पहिरीं गाॾी 1947 में आई आहे ऐं अञा ताईं रनिंग में हले थी। मूंखे नथो लॻे हिन हालात ख़राब था लॻनि। हे लॻे थो कंहिं कटियो अथसि, सफ़ाई चीर ॾिनो अथई, ब्लेड सां कंहिं कटियो अथसि या बा? गाॾी सां इलाही नाइंसाफ़ी थी आहे। गाॾी सां नाइंसाफ़ी थी आहे? जी हा। अच्छा, हे छा अथसि भला? हे निकिता पिया अथसि सामान हितां? सभु 5 गाॾियां, पर गाॾी हले थी, वर्किंग में आहे। गाॾी वर्किंग में आहे? जी अञा ताईं सामान खणे थी? जी जी। अच्छा, हे सामान त वाक़ई पियो असली गाॾी आहे। भरियल आहे। सनरूफ बि अथसि? हा आहे असली। ओके भाई, हाणे मतिलबु हिन जी कॉपी कहिड़ी गाॾी आई आहे? किया स्पोर्टेज। किया स्पोर्टेज नहीं? जी हाँ। नाज़रीन खे उन जी बि तस्वीरूं ॾेखारियूं। जी हाँ। तव्हां ॿुधायो हीअ गाॾी जंहिंमहिल जेकॾहिं हाणे विकिणूं त घणे जी आहे? 3499। 3499? 3499? पर तव्हां त चयो हीअ गाॾी रनिंग कंडीशन में आहे? हाँ, रनिंग जो स्टार्ट नथी थिए न, बस धिके ते हले थी। स्टार्ट नथी थिए, धिके ते हले थी, माना हीअ रनिंग कंडीशन में आहे? हाँ। वाह वाह।